अकबर खान जे तव्हांखे तड़े कढियो ऐं धिका ॾेई कढियो आहे उन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां निकम आओ ख़राबु आहियो। अकबर खान जो असली मक़सदु आहे त ठाह थिए मुंहिंजी जान छुटे। जवाहर खान छा अकबर उन शख़्स सां ठाह कंदो जेको हुनजी छोकिरी खे भॼाए वियो आहे? अड़े बेवकूफ़, जे ठाह न करे हा न त तव्हांखे कोन रोके हा। जाबिर खान, थी सघे थो त अकबर खान असांजी जाइ ते के ॿिया माण्हू घुराया हुजनि। मां मञा थो अकबर खान खे पैसे जी का बि खोटी न आहे। जे चाकर खान खे मारे हा न त ॿिया माण्हू बि घुराया ऐं तव्हांखे कोन रोके हा। ऐं अकबर खान पंहिंजी धीउ ऐं ज़ाल जे करे तव्हांखे रोके छॾियो हूंदई। सम्झ अकबर खान ज़हर जो ढुक पी छॾियो आहे। भला इन हक़ीक़त जी कीअं ख़बर पवंदी त अकबर खान ठाह करण लाइ वञे थो? उन जी ख़बर मूंखे मुंहिंजे यार करम खान खां पवंदी। मां हुनखे पछे छॾींदुसि। उहो सॼी अंदरुनी ॻाल्हि करे मूंखे ॿुधाईंदो त छा हक़ीक़त आहे। जाबिर खान, हाणे तूं इहो ॿुधाए आख़िर तूं चाहीं छा थो? कमाल, मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त चाकर खान खे मौत ऐं मौत बि अहिड़ी अचेसि जो दुनिया ॾिसेसि। ऐं तव्हां ॿई ॼणा जांच कंदा रहो। जिथे बि असांखे चाकर खान पुल ॾिनो न लेटाए रखंदासीं। जाबिर खान जी इहे ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं न त चाकर खान ज़रूरु वेंदो अकबर खान ॾे ठाह करण जे लाइ। चाकर खान जे अकबर खान ॾे वञे पियो न त इन खां वधीक असांखे पुल न आहे। असां चाकर खान खे रस्ते ते ई दुफ करे छॾींदासीं। पर जे उतां बची वियो त चाकर खान खे सोरहाना इहा पक थींदी त मुंहिंजे मथां जेको हमिलो कयो आहे अकबर खान करायो आहे। इहा दुश्मनी अञा वधीक थींदी। मां चाहियां इहो थो न अकबर खान बचे न चाकर खान बचे, ॿई दुफ हुजनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।